जेका वीडियो असां जहिड़ा कमज़ोर दिल माण्हू ॾिसी कोन था सघनि उन मासूम लिहाज़नि सां उन्हनि पीरनि जेको घर में जेको ज़्यादती कई आहे। असल में असांजे जेका सिंध में जेका जहालत साईं रहबर हसन साईं जीएम सैयद अॼु खां 50 साल अॻु में चई वियो त इन्हनि पीरनि में का बि करामत न आहे, इहो धंधो आहे, इहो हिकिड़ो कारोबार आहे। वाक़ई इहो धंधो कारोबार आहिनि, इहे जेके पीरनि इहो धंधो कनि था, इहो कारोबार करे मासूम ॼाण तव्हां ॾिठो हूंदो इन्हनि जे दरगाहनि ते इन्हनि जे घरनि में नौजवान छोकिरियूं ख़िदमत जे लाइ माइट पेश कंदा आहिनि त शायदि को त सवाबु मिलंदो, पर उहे जेके पीर जेके बुज़ुर्ग जेके वली पाण सम्झनि था पाण व्हील चेयर ते हलनि था, माण्हू असांजा जाइलनि वञी उन्हनि खां दुआ कनि त साईं असांखे हलण जी दुआ ॾियो। उहे माण्हू जेके ग़रीब जेके मिसकिन जे घर में अटो न हूंदो आहे उन्हनि पीरनि खे वञी ॿकर न ॾींदा आहिनि त बाबा असांखे का दुआ कयो। तंहिं करे इहा जहालत ख़तमु थिए। साईं जीएम सैयद पहिरें ई चई वियो त इहो धंधो आहे, इहो कारोबार आहे, का पीर में करामत न आहे। इहे करामत जे करे माण्हुनि खे बेज़ार करे पंहिंजे मुरीदनि खे ऐं मुरीदियाणियुनि खे पंहिंजे घरनि जूं जो कुझु नौकरियाणियूं बनाए उनखां कमु वठी करे उन्हनि खे बुख ते उनखे ऊन ते रखी करे ऐं कई असां अहिड़ा वाक़िया ॾिठा आहिनि नौजवान छोकिरनि सां इहे पीर ज़्यादतियूं कनि था जेके लिखियूं आहिनि। पर हिन वक़्तु इलेक्ट्रॉनिक मीडिया अची वई आहे, तव्हां जहिड़ा बहादुर सिपाही अची विया आहिनि जेके हिनखे वाक़ो कनि था। असां चऊं था त उन पीर खे उन एसएचओ खे उन जेको डॉक्टर जेको आहे ग़लति रिपोर्ट ॾिनी उनखे सरेआम सज़ा ॾिनी वञे ऐं पीर खे सरेआम फांसी ॾिनी।